हालानी मां ख़बर ॾींदा हलो त पंजाब पुराना बट्टी खानेवाल जे रिवासण नाज़िया दी अब्बास गुजर नेशनल प्रेस क्लब हालानी पहुची पंहिंजे मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ दाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु रमज़ान वल्द सईद अली गुजर बिना जवाज़ मूं ते तशद्दुद करे थो ऐं मूंखे पैसनि ते विकिरो करणु चाहे थो। मूं ते रोज़ जी बुनियाद ते तशद्दुद करे थो, जंहिं करे मां इन खां तंग थी घरां पंहिंजे होश ऐं आवाज़ सां निकिरी ट्रेन ज़रिए मेहरापुर पहुती आहियां। हिन चयो त मूंखे 3 ॿारनि जो औलाद आहे। मां पंहिंजो कमाए गुज़र सफ़र कंदी आहियां, पर अञा मुड़ुस ऐं मुंहिंजा भाइर मोहम्मद रमज़ान ऐं बिलावल गुजर मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हू मूंखे माराइणु चाहिनि था। हिन SSP नौशरो फिरोज़ खे अपील कई त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।